बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम भाइरो, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ख़ैरु आहे? अॼु जे वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बारे में। अचो त अॼु हलूं वक़्त जे शुरूआति ॾांहुं, जिते रब्बुल आलमीन इंसानियत जो बुनियादु रखियो, मलाइकनि खे चूंडियो, जिन्हनि खे पैदा कयो ऐं पोइ इंसान जी तख़लीक़ कई। उन तख़लीक़ जो मक़सदु हिकु अहिड़ो ख़लीफ़ो पैदा करणु जेको ज़मीन ते रब जे हुकुमनि जो नुमाइंदो हुजे। अचो त ॿुधूं कहाणी इंसान जी पहिरीं नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी। अल्लाह पाक जॾहिं ज़मीन आसमान खे पैदा फ़रमायो, तॾहिं सभ खां पहिरीं मलाइक पैदा थिया, पोइ जिन्नात खे बाह मां, पोइ रब पाक इंसान खे मिटीअ मां पैदा फ़रमायो। इंसानियत जो पहिरियों फ़र्द हज़रत आदम अलैहिस्सलाम हुआ। अल्लाह पाक पाण फ़रमायो, इन्नी जाइलु फ़ी अर्ज़ ख़लीफ़ा। तर्जुमो, बेशक मां ज़मीन ते हिकु ख़लीफ़ो बणाईंदुसि। मलाइक हैरान थी विया, अर्ज़ु कयाऊं त या अल्लाह, छा तव्हां अहिड़े मख़लूक़ खे पैदा कंदो जेका फ़साद पखड़ींदो? अल्लाह पाक फ़रमायो, मूं वटि उहो इल्मु आहे जेको अव्हां वटि नाहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे इल्मु अता कयो, संदन मर्तबे जी अज़मत ज़ाहिर कई ऐं उन्हनि खे पहिरीं इंसान, पहिरीं नबी ऐं पहिरीं ख़लीफ़ो बणायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में रखियो वियो, जिते उन्हनि खे आज़मायो वियो। शैतान जी हसद सबबु उनखे धरतीअ ते मोकिलियो वियो, पर उन में बि अल्लाह पाक जी हिकु वॾी हिकमत हुई, छाकाणि त ज़मीन ते इंसाननि खे आज़मायो वेंदो, उन्हनि खे दीन जी राह ॾेखारियो वेंदी ऐं नबियनि जे ज़रिए हिदायत पहुचाई वेंदी। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक पंहिंजे औलाद जी हिदायत लाइ शरीयत अता कई। जेतोणीकि हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अवल रसूल चयो वञे थो, पर हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों इंसान ऐं पहिरियों नबी हुआ, जिन खे रब पाक ख़िलाफ़त जो एज़ाज़ अता कयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मां असांखे सिखणु घुरिजे त अल्लाह पाक जो नाइब थियण लाइ इल्मु, सब्र ऐं अतात ज़रूरी आहे। अचो त दुआ कयूं त अल्लाह पाक असांखे पंहिंजे पैगंबरनि जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। अल्लाह हाफ़िज़। हाणे ॿिए वीडियो में अव्हां सां मुलाक़ात थींदो। अगरि हीअ वीडियो अव्हांखे पसंदि अचे त ॿियो पार्ट जे लाइ असांखे ॿुधाइजो, त हज़रत आदम जी ॿियो पार्ट ते असां वीडियो ठाहींदासीं। अॼु जे लाइ अल्लाह हाफ़िज़।